जी नाज़रीन, 3 ॾींहं अॻु भान सईदाबाद में सरेआम जेको आहे फाटक जे भरिसां पोरियत गुलाम रसूल खे क़तल कयो वियो ऐं उन्हनि जा 3 ॼणा अञा जेको आहे सो इस्पताल में दाख़िल आहिनि। अचो त इन्हनि जा वारिस जेको आहे एहतजाज करे आहिनि पुलिस ख़िलाफ़। भान सईदाबाद जी पुलिस जेको आहे जवाबदार गिरफ़्तार नथी करे। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ रोडनि ते छो निकिरी आया। खुलेआम दहशतगर्दी करे 3 माण्हुनि ते सरेआम फायरिंग कई वई आहे। उन में हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे, नंढड़े ॿार ते फायरिंग करे हिकिड़ो माण्हू असांजो गुज़ारे वियो आहे, शहीद थी वियो आहे। 2 नंढड़ा आहिनि ऐं उन खां पोइ पुलिस कार्रवाई नथी करे। पुलिस सिधो सो उन्हनि खां पैसा वठी ऐं ख़ामोश थी वेठी आहे। हिकु तरफ़ी कार्रवाई अञा असांजे मथां दबाव विझण जी कोशिशि कई पई वञे। को बि वञी करे असां इंसाफ़ कयो वञे। बेगुनाह करे बुगिया कॉलोनी में मारियो अथनि ऐं अञा बि असां ते तशदुद था कनि। असांखे शहरनि में कोन था अचनि ॾियनि, ओता कंदे असां ते फेयरिंग कयो था वञनि। असांखे पुलिस को बि राब्तो कान थी करे। ॻोठ जा चङा मुड़ुस बि हुननि जो पासो वठी वेठा आहिनि। असांजो को बि इंसाफ़ नथो थिए। असांजो लाशारी गुलाम रसूल लाशारी शहीद कयो आहे गार्डियन। असांखे को बि इंसाफ़ कोन था। सूबेदार साहिबु उन्हनि खे पंहिंजा पैसा ढोकड़ वेठो, उनखे छॾियो थो ॾिए। असांजो को बि करण न थियो आहे अञा ताईं। असांजो मुतालबो इहो आहे त असांजो इंसाफ़ थिए। इन्हनि दहशतगर्दनि खां असांजी जान छॾाए। हिकिड़ो मुलाज़िम ग़रीब माण्हू आहे ऐं अख़लाक़ वारो माण्हू उनखे शहीद कयो आहे। ऐसे जो भान जेको आहे सो जवाबदार सां बिच लॻो पियो आहे। तमामु गारी गरी रिश्वत वठी उन्हनि खे अरेस्ट नथो करे। रहंदो लाशारनि खे धमकियूं ॾिए थो ऐं उन्हनि खे मोबाइलूं मोकिले ऐं उन्हनि खे अरेस्ट करण जूं धमकियूं ॾिए थो। अॼु उनखे 5 ॾींहं गुज़रण बावजूद बि रहंदे ई उल्टो जेको थो लाशारियुनि जे मथां दाबा ॾियणु, उन्हनि खे केस ॾियणु भारी रिश्वत जे करे। एसएचओ जा वरी बि उहे साॻा ई भारी रिश्वत करे इल्ज़ाम खून बि असांजो थियो आहे, अर्शी असांजो थियो आहे। उहो जेके सरेआम घुमनि पिया 8 ॾींहं थी विया आहिनि, उन्हनि खे माना का शइ कुझु बि कोन्हे को। वरी प्रेशर धमकाइण असांखे। जी नाज़रीन, वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त पुलिस जेको आहे सो ॻरी रिश्वत एवज़ या ॻरी रक़म एवज़ जेको आहे सो जवाबदार गिरफ़्तार नथी करे ऐं रहंदो जेको आहे असांजा माण्हू गिरफ़्तार करे असांजा जेको आहे सो बिटी पॉलिसी कई पई वञे। भान पुलिस खे जेको आहे एसएचओ भान खे फौरी तौर ते हटायो वञे। हिननि जो इहो मुतालबो आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर खां ऐं एसएसपी जामशोर खां मुतालबो कयो आहे त संदनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मुबशर सोलंकी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, 7 शरीफ़।